इहा करामत हुई जो अल्लाह तबारक व तआला उनखे रिज़्क़ पहुचाईंदो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मां सैयदना खुबैब रज़ी अल्लाह अन्हु सां बि इहो ई वाक़ियो पेश आयो जॾहिं काफ़िरनि उन्हनि खे क़ैद करे वरितो हिकिड़े घर में। सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं संदन वालिदा मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक़ क़ुरानी तालीमात ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बयान कयल हदीसनि जी रोशनी में अॼु जे ख़ुतबा जुमा में कुझु गुज़ारिशात तव्हांजे साम्हूं रखी वेंदियूं। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम एक अज़ीम नेक ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदा हुआ। अल्लाह ताला क़ुरान करीम में ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं मरियम अलैहिस्सलाम खे पंहिंजी हिकिड़ी निशानी करार ॾिनो आहे। फरमायो वजअलना इब्न मरियम व उम्महु आया, असां ईसा बिन मरियम खे ऐं उन जी वालिदा खे हिकिड़ी निशानी बनायो आहे, पंहिंजी कुदरत जी, पंहिंजी क़ुवत जी, पंहिंजे इख्तियार जी, जो कीअं अल्लाह तबारक व तआला मरियम अलैहिस्सलाम खे बिना कंहिं मर्द जे हामला कयो ऐं कीअं अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे बिना पीउ जे पैदा फरमायो। अल्लाह तबारक व तआला हिननि ॿिन्हिनि खे ॿ आयतूं या ॿ निशानियूं कोन चयो, बल्कि फरमायो त असां ईसा ऐं उन जी वालिदा खे हिकिड़ी निशानी बनायो, जो इन्हनि ॿिन्हिनि जे इन मामले खे जेको गॾियल मामिलो आहे, जो मरियम अलैहिस्सलाम बिना कंहिं मर्द जे हमल वारी थी ऐं ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम बिना पीउ जे पैदा थियो। इन में अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत जी अज़ीम निशानी क़ाइमु कई है। ख़ानदान इमरान अलैहिस्सलाम जो, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला हिननि खे पैदा फरमायो, उन्हनि जे बारे में अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जी हिकिड़ी सूरत नाज़िल फरमाई। पूरी सूरत जो नालो आहे सूरह आल इमरान। इमरान जो ख़ानदान, इमरान जी आल। इमरान जेको मरियम अलैहिस्सलाम जो वालिद हो, बनी इसराइल जो वॾो बुज़ुर्ग ऐं आलिम दीन हो। उन जो वॾो क़ौम में मक़ाम ऐं मर्तबो हो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में भी इरशाद फरमायो, इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूहन व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। असां आदम अलैहिस्सलाम के, नूह अलैहिस्सलाम के ऐं इब्राहीम जी आल के ऐं इमरान जी आल के तमाम जहाननि जे मुक़ाबले में चूंडे वरितोसीं, मुंतख़ब करे वरितोसीं। त इमरान उन्हनि मुंतख़ब कयल अल्लाह ताला जे बाननि मां हिकु नेक बानू हो, जंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो तमामु अल्लाह तबारक व तआला मथां कयो। हिन इमरान जी
जेका घरवारी हुई उहा बि तमामु नेक अल्लाह जी बानी हुई। क़ुरान करीम सूरह आल इमरान में उन अल्लाह जी बानी जो ज़िक्र फरमायो है। इज़ क़ालत इम्रअतु इमरान रब्बि इन्नी नज़रतु लक मा फ़ी बतनी मुहर्ररा फ़तक़ब्बल मिन्नी। जॾहिं इमरान जी घरवारी चयो त ए मुंहिंजा पालणहार, मुंहिंजे पेट में जेको ॿार आहे आउं इहा नज़र थी मञियां त इन ॿार खे मुहर्रर ठाहींदीअसि, आज़ादु कंदीअसि। आज़ादु करणु, मुहर्रर करण जी माना जो हिन खे आउं तुंहिंजे हिन अज़ीम घर बैतुल मक़दिस जी ख़िदमत जे लाइ वक़फ़ करे छॾींदीअसि। इन खे आउं पंहिंजे ख़िदमत लाइ, पंहिंजे घर जे कमनि लाइ, इन्हनि मामलात में कोन विझंदीअसि, बल्कि तुंहिंजे दीन जे लाइ ऐं तुंहिंजे इन घर जी ख़िदमत जे लाइ इन खे आउं वक़फ़ करे छॾींदीअसि। इहा आउं नज़र मञियां थी। फ़तक़ब्बल मिन्नी, ए मुंहिंजा पालणहार, इहो मुंहिंजी तरफ़ां इहो नेक अमल क़बूल फ़रमाए जो आउं पंहिंजी औलाद खे तुंहिंजे दीन लाइ वक़फ़ करियां पई। इन्नक अंत समीउल अलीम, तूं तमामु घणो ॿुधण वारो ऐं ॼाणण वारो आहीं। सही बुख़ारी में सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु जी रिवायत आहे मुअल्लक़, जंहिंमें इहो आहे त लिल मस्जिद यख़दुमुहा, मरियम जी वालदा जी जेका नज़र हुई इन बारे में हुई त आउं उनखे मस्जिद जे लाइ वक़फ़ कंदीअसि ऐं इहा मुंहिंजी औलाद इन मस्जिद जी ख़िदमत कंदी। वालिदैन ॿई नेक हुआ, इन ई करे उन्हनि पंहिंजी औलाद खे दीन जे लाइ वक़फ़ करण जी जेको आहे नज़र मञी। ऐं माण्हुनि जी गवाही बि मौजूदु आहे। जेके उन वक़्तु माण्हू हुआ उहे बि इन ॻाल्हि खे मञींदा हुआ ऐं इन जी गवाही ॾींदा हुआ त मरियम अलैहिस्सलाम जो पीउ इमरान ऐं उन जी घरवारी मरियम अलैहिस्सलाम जी वालदा इहे तमामु नेक आहिनि, बुरा माण्हू कोन्हे। ऐं इन जी गवाही उन्हनि माण्हुनि ॾिनी जॾहिं मरियम अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम खे नंढड़े ॿार खे हंज में वठी क़ौम जे साम्हूं आई। तॾहिं उन्हनि माण्हुनि चयो, मा कान अबूकी इम्रअ सौइन व मा कानत उम्मुकी बग़िया। ऐं मरियम तो इहो छा करे छॾियो, न तुंहिंजो पीउ बुरो हो, न तुंहिंजी माउ बदकारा हुई, तो इहो छा कयो। यानी माउ ऐं पीउ तमामु नेक हुआ ऐं उन्हनि जी नेकी ते पूरी क़ौम शाहिद हुई, गवाह हुई त इहे ॿई तमामु नेक आहिनि। अल्लाह ताला क़ुरान करीम में मरियम अलैहिस्सलाम जी पैदाइश जो वाक़ियो बयानु कयो आहे। फलम्मा वज़अतहा क़ालत रब्बि इन्नी वज़अतुहा उन्सा। जॾहिं इमरान जी घरवारी उहो ॿार ॼणियो त ॾिठई त हीउ ॿार त पुटु कोन्हे बल्कि धीअ आहे। चवणु लॻी, ए मुंहिंजा पालणहार, मूं ॿार ॼणियो आहे पर उहा धीअ आहे। वल्लाहु अअलमु बिमा वज़अत। क़ुरान चवे थो अल्लाह खे इल्मु हो जेको हुन ॼणियो हो। वलैस ज़करु कल उन्सा। पर जेको पुटु उन चाहियो थे उहो हिन धीअ वांगुरु नथो थी सघियो। जेका हीअ धीअ नेक ऐं सालिहा थी, अल्लाह जी नेक बानी थी ऐं हिन केतिरे क़दुरु अल्लाह ताला जी इबादत कई ऐं केतिरे क़दुरु इन मस्जिद जी ख़िदमत कई, हू पुटु जेको आहे इन जहिड़ो नथे थी सघियो जेको पुटु
मरियम जी वालदा जी तमन्ना हुई या उहा घुरी रही हुई। अल्लाह फरमायो व इन्नी उईज़ुहा बिका व ज़ुर्रियतहा मिनश शैतानिर रजीम। इन जुमले जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ाहत फरमाई है तो अल्लाह तबारक व तआला कीअं मरियम अलैहिस्सलाम के पंहिंजी पनाह में रखियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है मा मिन बनी आदम मौलूदुन इल्ला यमस्सहु शैतानु हिन यूलदु। को बि इंसान जॾहिं पैदा थिए थो त शैतान उनखे उनजे पासाड़ीअ में चुंग हणे थो, आङिर हणे थो। हर आदम जो औलाद जॾहिं बि ॼमे थो, जॾहिं बि माउ जे पेट मां ॿाहिरि अचे थो, पैदा थिए थो, शैतान उनजी पासाड़ी में चुंग हणे थो। फयस्तहिल सारिखन, ऐं ॿार जॾहिं पैदा थींदो आहे जेको रड़ कंदो आहे ऐं रुअंदो आहे उहो उन शैतान जी हरकत जे करे ई हूंदो आहे। सिवाइ ॿिनि जे, हिकु मरियम ऐं ॿियो ईसा अलैहिस्सलाम, अल्लाह तबारक व तआला पूरी इंसानियत में हिननि ॿिन्हिनि खे हिन शैतान जी चूंग खां ऐं हरकत खां पनाह में रखियो। छो त मरियम अलैहिस्सलाम जी वालदा जी इहा दुआ हुई त या अल्लाह आऊं हिन खे ऐं हिन जी औलाद खे तुंहिंजी पनाह में थी ॾियां, तूं इन्हनि खे पंहिंजी पनाह में रख। मरियम अलैहिस्सलाम जी वालदा जी दुआ खे अल्लाह तबारक व तआला अहिड़े नमूने क़बूल फरमायो। मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं कुझु वॾी थी ऐं उनजी किफ़ालत जो मामिलो आयो त इनखे केरु संभालींदो। छो त क़ौम जे वॾे आलिम दीन इमरान जी धीअ हुई। हर हिकु चाहियो थे त आऊं इनखे संभालियां, इन जी कफ़ालत करियां। तॾहिं क़ौम वारा पाण में इख़्तिलाफ़ करे वेठा ऐं फ़ैसिलो क़ुरा अंदाज़ी ते थियो त पुखा विझबा ऐं जंहिंजे नाले पुखो निकिरंदो उनखे इहा ज़िमेवारी ॾिनी वेंदी। अल्लाह ताला क़ुरान करीम में इहो वाक़ियो बि ज़िक्र फरमायो आहे ऐं अल्लाह ताला फरमायो ज़ालिक मिन अंबाइल ग़ैबी नूहीही इलैक। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे ग़ैब जूं ख़बरूं असीं तव्हांखे वही कंदा आहियूं। वमा कुंत लदैहिम इज़ युल्कूना कलामहुम अय्युहुम यकफुल मरियम। ऐं तव्हां उन वक़्तु मौजूदु कोन हुआ जॾहिं हुननि पुखा विधा। इन करे इहो फ़ैसिलो ॼाणण लाइ त केरु मरियम जी किफ़ालत कंदो। इहे ग़ैब जूं ख़बरूं ऐं पैगंबर असीं तव्हांखे वही करे ॿुधायूं था। वमा कुंत लदैहिम इज़ यख़्तसिमून। ऐं ए पैगंबर तव्हां उन्हनि वटि उन वक़्तु मौजूदु कोन हुआ जॾहिं हू पाण में बहस मुबाहिसो करे रहिया हुआ, पाण में इख़्तिलाफ़ करे रहिया हुआ। ए पैगंबर तव्हां उन्हनि वटि कोन हुआ। इहे ग़ैब जूं ख़बरूं असां तव्हांखे जेको आहे वही कयूं आहिनि। हिते हिकिड़ी ॻाल्हि त इहा वाज़े थी त मरियम अलैहिस्सलाम जी किफ़ालत जे लाइ क़ौम वारनि पुखा विधा। ऐं ॿी ॻाल्हि क़ुरान करीम जे लफ़्ज़नि मां इहा ज़ाहिर थी त जेके अॼु जा मुसलमान केतिरा आहिनि जेके इहो अक़ीदो रखनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ग़ैब जो इल्मु आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी कुझु थी चुको आहे पहिरीं ऐं जेकी क़यामत ताईं थियण वारो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनीनि जो इल्मु आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैबदान आहिनि। मुसलमाननि जी अक्सरियत जो इहो अक़ीदो क़ुरान जे ख़िलाफ़ु आहे। ऐं ॿियो अक़ीदो मुसलमाननि जी अक्सरियत इहो बि अक़ीदो रखे थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर जाइ ते हर वक़्तु हाज़िर नाज़िर आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर जाइ ते ऐं हर वक़्तु हाज़िर नाज़िर आहिनि।
अल्लाह ताला कुरान करीम में इन जी भी नफ़ी फरमायो वमा कुन्त लदैहिम इज़ युल्कून अक़लामहुम अय्युहुम यकफुल मरियम। ए पैगंबर तव्हां उन्हनि वटि कोन हुआ जॾहिं हू बुखा विझी रहिया हुआ त मरियम जी किफ़ालत केरु करे ऐं पाण में इख़्तिलाफ़ करे रहिया हुआ। अल्लाह ताला फरमायो फ़तक़ब्बलहा रब्बुहा बिक़बूलिन हसनिन व अंबतहा नबातन हसनन व कफ़लहा ज़करिया। पुखे जे नतीजे में अल्लाह तबारक व तआला ज़करिया अलैहिस्सलाम खे उन्हनि जो कफ़ील बनायो, उन्हनि जो ज़िम्मेवार बनायो, जंहिं मरियम अलैहिस्सलाम जी किफ़ालत ऐं सार संभाल, उनखे मानी पहचाइण, उन जूं ज़रूरतूं पूरियूं करणु, इहो कमु अल्लाह तबारक व तआला ज़करिया अलैहिस्सलाम खे एज़ाज़ बख़्शियो ऐं फरमायो फ़तक़ब्बलहा रब्बुहा। ऐं उन इमरान जी घरवारी जी इहा मन्नत ऐं इहा जेका उन बासी हुई इहा असां क़बूल करे वरितीसीं, बहितरीन तरीक़े सां क़बूल कईसीं ऐं मरियम अलैहिस्सलाम जी असां सुहिणी परवरिश कई ऐं ज़करिया खे असां उन जो ज़िम्मेवार ऐं कफ़ील बनायोसीं। ज़करिया अलैहिस्सलाम केरु हो? आम मशहूर इहो आहे त मरियम अलैहिस्सलाम जी मासी जो मुड़ुसु हो ज़करिया अलैहिस्सलाम। इहा ॻाल्हि आम मशहूर आहे, यानी जंहिंखे असीं चऊं मासड़ या ख़ालू, उहो हो। पर सही बुखारी जी हिकिड़ी हदीस जे मुताबिक़ इहा ॻाल्हि मालूम थिए थी त मरियम अलैहिस्सलाम जो भेणियो हो ज़करिया अलैहिस्सलाम। सही बुखारी जी हदीस आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज जे सफ़र ते विया ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात आसमाननि ते यहया अलैहिस्सलाम जेको ज़करिया अलैहिस्सलाम जो पुटु उन सां थी ऐं ईसा अलैहिस्सलाम सां थी। ईसा अलैहिस्सलाम ऐं यहया अलैहिस्सलाम सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं मेराज जे मौक़े ते आसमाननि ते मुलाक़ात थी त उन हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आऊं मिलियसि यहया सां ऐं ईसा सां, जेके ॿई पाण में जेको आहे मासात आहिनि, ॿई पाण में मासात आहिनि। यहया अलैहिस्सलाम ऐं ईसा अलैहिस्सलाम पाण में ॿई मासात आहिनि ऐं यहया अलैहिस्सलाम पुटु आहे ज़करिया अलैहिस्सलाम जो ऐं ईसा अलैहिस्सलाम पुटु आहे मरियम अलैहिस्सलाम। त इन लिहाज़ सां जॾहिं उहे ॿई पाण में मासात आहिनि त ॿिन्हिनि जूं मारूं पाण में भेणूं आहिनि। तंहिं करे इहा ॻाल्हि सही बुखारी जी हदीस मां जेका साबित थिए थी उहा ई सही आहे त ज़करिया अलैहिस्सलाम मरियम अलैहिस्सलाम जो भेणियो हो। कुल्लमा दख़ल अलैहा ज़करिया अलमिहराब वजद इंदहा रिज़्क़ा। मरियम अलैहिस्सलाम घर वारनि खां अलॻि बैतुल मक़दिस में मुख़्तलिफ़ मेहराब ठहियल हुआ। क़ुरान में जंहिं मेहराब जो ज़िक्र आयो आहे उहो इहो मेहराब कोन्हे जेको मस्जिदनि में ठहियल हूंदो आहे, इहो मेहराब मुराद कोन्हे, बल्कि मेहराब चइबो आहे कमरे खे। मुख़्तलिफ़ कमरा इबादत गुज़ारनि जे लाइ बैतुल मक़दिस में ठहियल हुआ। उन्हनि मां हिकिड़ो कमरो मरियम अलैहिस्सलाम जे लाइ ख़ासि कयो वियो, जंहिंमें हू अल्लाह ताला जी इबादत कंदी हुई। मरियम अलैहिस्सलाम जी ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ, उन्हनि खे खाधो पीतो पहुचाइण जे लाइ ज़करिया अलैहिस्सलाम वेंदा हुआ। अल्लाह तबारक व तआला इहो वाक़ियो ज़िक्र कयो, कुल्लमा दख़ल अलैहा ज़करिया अलमिहराब वजद इंदहा रिज़्क़ा। ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं बि मरियम अलैहिस्सलाम वटि उन कमरे में वेंदा हुआ त ॾिसंदा हुआ त मरियम अलैहिस्सलाम वटि रिज़्क़ पहिरीं खां ई मौजूदु आहे। इहो रिज़्क़ छा आहे? मशहूरु इहो आहे त बेमौसम जा जेको आहे फ्रूट हुआ, मेवा हुआ, पर अहिड़ी का ॻाल्हि हदीस में साबित कोन्हे, न क़ुरान में साबित आहे। बसि एतिरो आहे क़ुरान में
त खाइण पीअण जूं शयूं उन वटि मौजूदु हूंदियूं हुयूं, रिज़्क़ मौजूदु हूंदो। त ज़करिया अलैहिस्सलाम बिल आख़िर पुछी वरितो, काल या मरियम अन्ना लकी हाज़ा, ए मरियम इहो रिज़्क़ किथां आयो? मरियम अलैहिस्सलाम चयो, हुअ मिन इंदिल्लाह, इहो अल्लाह वटां आयो आहे। इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब, अल्लाह तबारक व तआला जंहिंखे चाहींदो आहे बेहिसाब रिज़्क़ अता कंदो आहे। इहो रिज़्क़ अल्लाह वटां आयो आहे। मरियम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जी नेक बानी हुई ऐं उन नेक बानी जी इहा करामत हुई जो अल्लाह तबारक व तआला उनखे रिज़्क़ पहुचाईंदो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मां सैयदना खुबैब रज़ी अल्लाह अन्हु सां बि इहो ई वाक़ियो पेश आयो। जॾहिं काफ़िरनि उन्हनि खे क़ैद करे वरितो हिकिड़े घर में ऐं उन्हनि खे मारण जो इरादो हुअनि, अञा कुझु ॾींहं ताईं उन घर में क़ैद हुआ, त उते जेका औरत हुई उन इहो ॻाल्हि बयानु कई त मूं मके में ॾिठो त खुबैब जेको असांजे घर जे हिकिड़े कमरे में क़ैद हूंदो हो ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण जे जुर्म में उनखे मके वारनि ॿधो। मूं उनखे ॾिठो, काफ़ी दफ़ा उन जे हथ में अंगूरनि जा गुच्छा हुआ ऐं आउं हैरान थियसि त पूरे मके में इहो फ्रूट हो ई कोन, पर हुन वटि जेको आहे मूं ॾिठो त उन जे हथ में जेको आहे ॿ टे दफ़ा मूं ॾिठो त अंगूर मौजूदु हुआ ऐं उहो अंगूर खाई रहियो। इहो अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां रिज़्क़ हो। ऐं मरियम अलैहिस्सलाम ॿुधायो त इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। महराब जे बारे में इहा ॻाल्हि ॿुधाई वई त इहो हिकिड़ो कमरो हूंदो आहे। इन ई जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला ज़करिया अलैहिस्सलाम जे वाक़े में बि कयो आहे, जो ज़करिया अलैहिस्सलाम बि इहा ॻाल्हि ॿुधी करे वरी पंहिंजे कमरे में वियो ऐं अल्लाह तबारक व तआला खां निमाज़ पढ़ी करे दुआ घुराई। फ़नादतहुल मलाइकतु वहुव क़ाइमुन युसल्ली फ़िल महराब। जॾहिं ज़करिया अलैहिस्सलाम पंहिंजे कमरे में निमाज़ पढ़ी रहियो हो ऐं रब खां औलाद जी दुआ घुराई त या रब्बल आलमीन, तूं जॾहिं मरियम खे बिना कंहिं सबब जे ऐं बिना कंहिं ज़रिए जे रिज़्क़ पहुचाए सघीं थो त मूंखे बि औलाद अता कर। अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां मलाइक आया ऐं ज़करिया अलैहिस्सलाम निमाज़ पढ़ी रहियो हो पंहिंजे कमरे में, तॾहिं उन्हनि खे मलाइकनि ख़ुशख़बरी ॾिनी त अल्लाह तबारक व तआला तोखे पुटु याहिया जी बिशारत ॾिए थो, ख़ुशख़बरी ॾिए थो। अहिड़े तरीक़े सां दाऊद अलैहिस्सलाम जे वाक़े में बि क़ुरान करीम में महराब जो लफ़्ज़ आयो आहे त दाऊद अलैहिस्सलाम पंहिंजे कमरे में हुआ त उते जेको आहे ॿ माण्हू दीवार मां भित तां टिपी करे उन कमरे में दाख़िल थिया ऐं पंहिंजो झगड़ो अची करे उन्हनि दाऊद अलैहिस्सलाम जे साम्हूं रखियो त असांजो फ़ैसिलो कर। उते बि जेको आहे महराब जो ज़िक्र आहे त महराब जी माना आहे कमरो। अल्लाह तबारक व तआला मरियम अलैहिस्सलाम जी क़ुरान करीम में कहिड़े अंदाज़ में फ़ज़ीलत बयानु फ़रमाई आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हदीसनि में उन्हनि जी केतिरे क़दुरु फ़ज़ीलत बयानु फ़रमाई आहे। अल्लाह ताला जो फ़रमान आहे, वइज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम इन्नल्लाह अस्तफ़ाकी व तहरकी वस्तफ़ाकी अला निसाइल आलमीन। अल्लाह तबारक व तआला जे मलाइकनि चयो त ए मरियम, अल्लाह तबारक व तआला तोखे काइनात जी औरतुनि मां चूंडे वरितो आहे। इन्नल्लाह अस्तफ़ाकी व तहरकी, ऐं अल्लाह ताला तोखे पाक करे छॾियो आहे। वस्तफ़ाकी अला निसाइल आलमीन, पूरे जहाननि जी औरतुनि ते अल्लाह तबारक व तआला तोखे फ़ज़ीलत ॾिनी आहे ऐं तोखे पूरे जहाननि जी औरतुनि मां मुंतख़ब करे वरितो आहे, चूंडे वरितो आहे। सही बुख़ारी में हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ख़ैरु निसाइहा मरियम इब्नतु इमरान,
तमाम कायनात जी औरतुनि में बहितरीन मरियम बिनत इमरान आहे ऐं ॿिए नंबर ते बहितरीन जेको आहे उहा ख़दीजा रज़ी अल्लाह अन्हा आहे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरीं घरवारी। हिकु ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान सही बुखारी जी रिवायत आहे, फरमायो कमुल मिनर रिजाली कसीरुन, मर्दनि मां त कामिल दीनदार तमामु घणा थिया, पर औरतुनि मां कामिल दीनदार इहे औरतूं थियूं आसिया जेका घरवारी हुई फ़िरऔन जी, ऐं मरियम जेका धीअ हुई इमरान जी। इहे ॿ जेको आहे औरतुनि मां कामिल दीनदार थियूं जो मुकमल उन्हनि अल्लाह जे दीन ते अमल करे ॾेखारियो। हिकु ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान जामे तिरमिज़ी जी रिवायत आहे, पाण फरमायो हस्बुका मिन निसाइल आलमीन, जहाननि जी औरतुनि में फ़ज़ीलत वारियूं औरतूं बसि इहे ई आहिनि, इहे तव्हां काफ़ी सम्झो। इहे केरु आहिनि? फरमायो मरियम बिनत इमरान, इमरान जी धीअ मरियम, ख़दीजा धीअ ख़ुवैलिद जी, ऐं फ़ातिमा धीअ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, ऐं आसिया ज़ाल फ़िरऔन जी। इहे 4 औरतूं फ़ज़ीलत वारियूं पूरे जहाननि में, इहे तव्हां ॼाणे वठो ऐं इहे ई काफ़ी आहिनि, इन्हनि जो इल्मु रखो। इहे जेको आहे पूरे जहाननि में सभ खां बहितरीन औरतूं आहिनि। माण्हुनि में इहो मशहूरु आहे त क़यामत जे ॾींहुं जॾहिं जन्नत जो फ़ैसिलो थी वेंदो, माण्हू जन्नती जन्नत में वेंदा, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निकाह थींदो मरियम अलैहिस्सलाम जो ऐं फ़िरऔन जी घरवारी आसिया जो। लेकिन इहा ॻाल्हि माण्हुनि में मशहूरु आहे, क़ुरान ऐं हदीस में इन जो को बि सबूत कोन्हे, का बि साबिती कोन्हे। तंहिं करे अहिड़ी का ॻाल्हि जेका क़ुरान ऐं हदीस में कोन्हे, असीं पंहिंजी तरफ़ां जेको आहे उहा ॻाल्हि नथा करे सघूं। मरियम अलैहिस्सलाम जी फ़ज़ीलत में क़ुरान करीम इहो बि फ़रमायो आहे व उम्मुहु सिद्दीक़ा, ईसा जी मां मरियम सिद्दीक़ा तमामु घणी सचार हुई, तमामु घणी सची हुई, उन कॾहिं कूड़ कोन ॻाल्हायो, तमामु घणी सची औरत हुई ईसा अलैहिस्सलाम जी वालिदा। उन्हनि जी पाकीज़गी जे बारे में बि अल्लाह ताला क़ुरान करीम में बार बार गवाही ॾिनी आहे। सूरह तहरीम जी आख़िरी आयत में अल्लाह जो फरमान आहे व मरियम इब्नत इमरान अल्लती अहसनत फरजहा, मरियम धीअ इमरान जी उन पंहिंजे किरदार जी हिफ़ाज़त कई, पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त कई, असां पोइ पंहिंजी रूह उन में फूकीसीं, ऐं इहा उहा हुई जंहिं रब जी तमामु ॻाल्हियुनि जी तस्दीक़ कई, रब जी किताबनि जी तस्दीक़ कई, वकानत मिनल कानितीन, ऐं अल्लाह ताला जे फर्मा बरदारनि जी फ़हरिस्त में इहा औरत शामिल हुई। वकानत मिनल कानितीन, कानितीन चइबो आहे फर्मा बरदारनि जी जमात के, इहा मरियम फर्मा बरदारनि जी जमात में शामिल हुई। फर्मा बरदार कीअं थी? अल्लाह ताला ख़ुसूसी हुकुम ॾिनो हो मरियम अलैहिस्सलाम के। क़ुरान करीम उहो हुकुम सूरह आल इमरान में ज़िक्र कयो आहे, या मरियमु उक़नुती लिरब्बिकी, ए मरियम पंहिंजे रब जी फर्मा बरदार बणिजी वञ, वसजुदी, ऐं पंहिंजे रब खे सजदा कर, वरकई मअर राकिईन, ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू कर, ऐं जमात सां नमाज़ पढ़ बैतुल मक़दिस जे नमाज़ियनि सां गॾु। मरियम अलैहिस्सलाम जी फ़ज़ीलत में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त मरियम अलैहिस्सलाम उहा वाहिद ख़ातून आहे, वाहिद औरत आहे पूरी दुनिया जहान में जंहिंजो नालो अल्लाह ताला क़ुरान करीम में ज़िक्र कयो आहे। पूरे जहाननि में वाहिद औरत आहे जंहिंजो नालो मरियम क़ुरान करीम में बार बार ज़िक्र कयो आहे। बल्कि अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी पूरी सूरत मरियम अलैहिस्सलाम जे नाले सां नाज़िल फरमाई, सूरह मरियम। इहो मरियम अलैहिस्सलाम जी फ़ज़ीलत ऐं शान ऐं मर्तबो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला जेको आहे इहा फ़ज़ीलत उन्हनि खे ॾिनी जो अल्लाह ताला पूरो उन्हनि जो वाक़ियो क़ुरान करीम में बार बार ज़िक्र कयो आहे। उन्हनि जी पंहिंजी पैदाइश जो, पोइ वरी
ईसा अलैहिस्सलाम जी पैदाइश जो अल्लाह ताला जो फरमान है वज़कुर फिल किताब मरियम, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां हिन क़ुरान वारी किताब में मरियम जो ख़ुसूसी ज़िक्र करियो। इज़िन तबज़त मिन अहलिहा मकानन शर्किया, जॾहिं हू पंहिंजे घर वारनि खां जुदा थी हिकिड़े मशरिकी जाइ ते हली वई। फ़त्तख़ज़त मिन दूनिहिम हिजाबा, सिर्फ़ जुदा कोन थी बल्कि पर्दो बि हणी छॾईं दरमियान में, ऐं पोइ अल्लाह ताला जी इबादत में ज़िंदगी गुज़ारणु शुरू करे छॾी। फ़अरसलना इलैहा रूहना फ़तमस्सल लहा बशरन सविया, पोइ असां पंहिंजो रूह उन ॾांहुं मोकिलियो। रूह मां मुराद जिब्रील अमीन आहे। फ़तमस्सल लहा बशरन सविया, जंहिं इंसानी सूरत इख्तियार कई, जेका इंसानी सूरत बि मुकम्मल कामिल ऐं ख़ूबसूरत सूरत हुई हिकिड़े मर्द जी, उहा जेको आहे जिब्रील अमीन इख्तियार कई। इन मां मालूम थियो त मलाइक अल्लाह ताला जे हुकुम सां पंहिंजी शिकिल सूरत बि तब्दील करे सघनि था। उन इंसानी सूरत में असां जिब्रील अमीन खे उन ॾांहुं मोकिलियो। कालत इन्नी आऊज़ु बिर्रहमानी मिनक इन कुंत तकिया, उन कामिल ऐं ख़ूबसूरत मर्द खे पंहिंजे कमरे में ईंदे जॾहिं मरियम अलैहिस्सलाम ॾिठो त सभिनी खां पहिरीं पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ अल्लाह तबारक व तआला जी पनाह जो सवाल कई। इन्नी आऊज़ु बिर्रहमानी मिनक, आऊं रहमान जी पनाह में थी अचां तुंहिंजे शर खां। गॾु चवईं इन कुंत तकिया, जेकॾहिं तो में ख़ुदा जो ख़ौफ़ आहे त वापसि हलियो वञ। पाण बि रहमान जी पनाह तलब कई ऐं हुन खे बि अल्लाह जो ख़ौफ़ ॾियारई। मलाइक चवणु लॻो अल्लाह ताला जे हुकुम सां, इन्नमा अन रसूल रब्बिक लि अहब लकी ग़ुलामन ज़किया, आऊं तुंहिंजे रब जो क़ासिद आहियां, आयो आहियां इन करे जो तोखे हिकिड़ो पाकीज़ा छोकिरो पुटु ॾियां। इहो क़ुरान करीम जो जेको लफ़्ज़ आहे, इहा आयत आहे, इन मां असांजा मुसलमान जेके शिरक में मुब्तला थी चुका आहिनि उहे सम्झनि था त ॾिसो जिब्रील अमीन आयो ऐं बीबी मरियम खे चईं त आऊं आयो आहियां तोखे पुटु ॾियां। त जिब्रील जॾहिं पुटु ॾेई सघे थो त नबी कोन था ॾेई सघनि, नबी बि ॾेई सघनि था। पोइ नबी ॾेई सघनि था त पोइ असांजो प्यारो पैगंबर मिठड़ो मोहम्मद त सभिनी नबियनि जो सरदार आहे, पोइ पाण बि पुटु ॾेई सघे थो। तंहिं करे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि पुटु घुरणु जाइज़ आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती, उन्हनि में सैयदना अली, उहो बि पुटु ॾेई सघे थो। पोइ उन्हनि में उम्मतियुनि में असांजो फलाणो फलाणो पीर बुज़ुर्ग मुर्शिद, इहे बि पुटु ॾेई सघनि था। इहो इस्तदलाल ऐं क़ुरान जी आयत जो मफ़हूम बिगाड़णु आहे। ॾिसो क़ुरान जी हिन आयत में ई इन ॻाल्हि जो जवाबु ऐं रद्द मौजूदु आहे जो उन फ़रिश्ते लफ़्ज़ छा चयो, इन्नमा अना रसूल रब्बिक, आऊं पंहिंजी तरफ़ां पाण कोन आयो आहियां, आऊं रब जो क़ासिद आहियां, इहो पैगाम खणी आयो आहियां त रब चवे थो त आऊं तोखे पुटु ॾियां। जेको क़ासिद हूंदो आहे, पैगाम पहचाइण वारो हूंदो आहे, उन जी पंहिंजी ज़ाती का ॻाल्हि कोन हूंदी आहे, बल्कि हू ॻाल्हि जेका कंदो उन जी ॻाल्हि हूंदी जंहिं उन खे मोकिलियो आहे। त इहो क़ासिद चवे थो आऊं रब जो क़ासिद आहियां। हाणे पैगाम इहो आहे अल्लाह जी तरफ़ां त आऊं तोखे हिकु छोकिरो ॾियां पाकीज़ा पाक साफ़। मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम इहा ॻाल्हि ॿुधी करे जॾहिं मलाइक चयो या मरियम, अच्छा इहा ई ॻाल्हि लि अहब लकी ग़ुलामन ज़किया वारी ॻाल्हि, इहो जुमिलो इहा आयत सूरह मरियम में आहे, पर इन ई ॻाल्हि खे अल्लाह ताला सूरह आल इमरान में इन अंदाज़ में बयानु फरमायो, इज़ क़ालतिल मलाइकतु, जॾहिं मलाइक चयो या मरियम, ए मरियम, इन्नल्लाह युबश्शिरुकी बिकलिमतिन, अल्लाह ताला जी तरफ़ां अल्लाह ताला तोखे बिशारत ॾिए थो हिकिड़े पुट जी जेको अल्लाह जो कलिमो हूंदो, बिकलिमतिन मिन्हु इस्मुहुल मसीहु ईसा इब्न मरियम, जंहिंजो नालो
मसीह ईसा बिन मरियम हूंदो। इहो अल्लाह जी तरफ़ां पैगाम हो। मरियम अलैहिस्सलाम खे पुटु मलाइक कोन ॾिनो, बल्कि अल्लाह तबारक व तआला उहो पुटु अता कयो। मरियम अलैहिस्सलाम चवणु लॻी, अन्ना यकूनु ली गुलामुन, छोकिरो मूंखे कीअं थींदो? वलम यमससनी बशरुं वलम अकु बग़िया, मूंखे कंहिं इंसान हथ बि कोन लाथो आहे, न को आउं बदकारा आहियां, न को मुंहिंजो निकाह थियो आहे, न को मुंहिंजे वेझो को मर्द आयो आहे, मूंखे औलाद कीअं थींदी? इहो अल्लाह ताला जी कुदरत जो इनकार कोन हो, बल्कि इहो पुछणो हो त ज़ाहिर में त हिकिड़ो सबबु हूंदो आहे औलाद जो, ऐं उहो सबबु त आहे ई कोन्हे, पोइ छा बिना सबब जे औलाद थींदी मूंखे? काल, तॾहिं मलाइक चयो, कज़ालिकी काल रब्बुकी, अहिड़े ई तरीक़े सां तुंहिंजे रब चयो आहे त बिना सबब जे तोखे औलाद थींदी। हुव अलैया हय्यनुन, ऐं रब ताला चयो आहे त इहो मुंहिंजे लाइ आसान आहे, इहो मुंहिंजे लाइ आसान आहे। हुव अलैया हय्यनुन वलिनजअलहु आयतल लिन्नास, ऐं आउं चाहियां थो त इनखे माण्हुनि जे लाइ निशानी बनायां। व रहमत मिन्ना, ऐं पंहिंजी तरफ़ां रहमत बनायां। वकान अमरम मक़ज़िया, ऐं इन मामले जो फ़ैसिलो रब करे छॾियो आहे ऐं फ़ैसिलो थी चुको आहे। मतिलबु इहो हो त जेको आहे बिना सबब जे जेको आहे अल्लाह तबारक व तआला तोखे औलाद ॾींदो। इहो औलाद माण्हुनि जे लाइ अल्लाह जी निशानी हूंदी, इहा औलाद माण्हुनि जे लाइ अल्लाह जी निशानी हूंदी। अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो बिना माउ ऐं पीउ जे, बिना माउ जे ऐं बिना पीउ जे, अल्लाह ताला जी कुदरत आहे। अल्लाह ताला अम्मा हवा खे पैदा कयो बिना माउ जे, हीउ ॿियो तरीक़ो आहे इंसानियत जे वजूद जो ॿियो तरीक़ो। पहिरियों तरीक़ो आदम अलैहिस्सलाम में अल्लाह ताला इख्तियार कयो बिना माउ ऐं पीउ जे, ऐं ॿियो तरीक़ो बिना माउ जे अल्लाह ताला अम्मा हवा खे पैदा कयो, ऐं हीउ टियों तरीक़ो आहे। अल्लाह तबारक व तआला जेको आहे निशानी बनाइणु चाहे थो जो बिना पीउ जे सिर्फ़ु माउ मां अल्लाह तबारक व तआला इंसानी वजूद बनाईंदो। ऐं चोथों तरीक़ो पूरी दुनिया जो उमूमी तरीक़ो आहे जेको पीउ ऐं माउ सां इंसानी वजूद पैदा थिए थो। इहो 4 तरीक़ा अल्लाह तबारक व तआला इंसानी वजूद जा इख्तियार कया आहिनि। 2 थी चुका हुआ, ऐं हिकिड़ो ईसा अलैहिस्सलाम जी पैदाइश में अल्लाह तबारक व तआला इख्तियार कयो, त हीउ अल्लाह तबारक व तआला जी जेको आहे निशानी आहे जो अल्लाह तबारक व तआला इहो तरीक़ो इख्तियार कयो आहे। ऐं हिननि 4 सूरतनि में जेके 4 सूरतूं इंसानी वजूद जूं अल्लाह ताला इख्तियार कयूं आहिनि, ही 4 सूरतूं अल्लाह ताला जो इख्तियार आहे। इन्हनि मां कंहिं बि सूरत में केर बि इंसानी वजूद खे पैदा कोन थो करे सघे, सिर्फ़ु अल्लाह ई पैदा करण वारो आहे। इंसानी वजूद त छा, इंसानी वजूद त वॾी शइ आहे, हिकिड़ी मख बि केरु कोन पैदा करे सघे। जिन खे माण्हू अल्लाह जे बराबरि कनि था, अल्लाह जो शरीक कनि था, अल्लाह जो दर छॾे करे जिन जे मज़ारनि ते क़बरनि ते हाज़िरियूं ॾियनि था ऐं औलाद घुरनि था, उते वञी करे रब जो दर छॾे करे उन रब खां अलावा केरु औलाद त इंसान पैदा करणु त परे जी ॻाल्हि आहे, का मक्खी कोन थो पैदा करे सघे। अल्लाह ताला जो क़ुरान चवे थो, सूरह हज जो आख़िरी रुकू शुरू थिए पियो, क़ुरान करीम खणी करे वञी पढ़ो। अल्लाह ताला चवे थो, इन्नल लज़ीना तदऊन मिन दूनिल्लाह, अल्लाह खे छॾे करे तव्हीं जिन खे पुकारियो था, जिन खां दुआऊं घुरो था, लन यख़लुक़ू ज़ुबाबा, उहे हिकिड़ी मख बि हरगिज़ कोन था पैदा करे सघनि। मख हिकिड़ी छा पैदा कंदा, वाला विज तमऊला, इहे सभु बुज़ुर्ग बाबा सभु गॾु थी वञनि त बि हिकिड़ी मख कोन था पैदा करे सघनि। ज़ौफ़त तालिब वल मतलूब, अल्लाह ताला फरमायो केतिरी अजीब ॻाल्हि आहे, घुरण वारो बि कमज़ोर, जंहिंखां घुरियो वञे पियो उहो वीचारो वफ़ात करे वियो, क़बर में दफ़न थी वियो, उहो वीचारो बि कमज़ोर, रब खे छॾे करे ही घुरण वारो कमज़ोर उन कमज़ोर वटि वियो आहे ऐं उन खां घुरे रहियो आहे औलाद। इहो अल्लाह ताला जो ई कमु आहे। वल्लती अहसनत फर्जहा फनफ़ख़ना फ़ीहा मिन रूहिना
वजअलनाहा वबनहा आयतल लिल आलमीन। इहा मरियम उहा हुई जंहिं पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त कई। असां पोइ इन में पंहिंजो रूह फूकियोसीं ऐं उनखे ऐं उनजे पुट खे आयतल लिल आलमीन, तमामु जहाननि जे लाइ असां निशानी बनाए छॾियो। रूह सां मुराद अल्लाह ताला जी पैदा कयल रूह। ईसा अलैहिस्सलाम रूहुल्लाह उन्हनि जो लक़ब आहे, यानी अल्लाह जी रूह। अल्लाह जी रूह मां मुराद अल्लाह ताला जी पैदा कयल रूह। तमामु इंसाननि में जेका रूह आहे उहा सभिनीनि में अल्लाह जी पैदा कयल अल्लाह जी रूह आहे। पर ईसा अलैहिस्सलाम खे ख़ासि अल्लाह ताला इहो लक़ब ॾिनो आहे इज़त ॾियण जे लाइ। अरबी ज़बान में इहा शइ आम आहे, इस्तेमालु थींदी आहे। भले हर माण्हू जेको आहे उहो अल्लाह ताला जी रूह आहे, उन जे अंदरि अल्लाह ताला जी ख़लक़ियल रूह आहे। अहिड़े तरीक़े सां ईसा अलैहिस्सलाम में बि अल्लाह जी ख़लक़ियल रूह हुई, पर उनखे ख़ासि इहो लक़ब ॾिनो वियो इज़त लाइ ऐं तशरीफ़ जे लाइ। जहिड़े तरीक़े सां जेतिरा बि घर आहिनि दुनिया में, इहे सभु घर इन्हनि जो हक़ीक़ी मालिक अल्लाह ताला आहे। इहे सभु घर अल्लाह जा आहिनि, पर हिकिड़े घर खे ख़ासि अल्लाह ॾांहुं अल्लाह ताला पाण ॾांहुं मनसूब कयो आहे। उहो आहे बैतुल्लाह। बैतुल्लाह माना अल्लाह जो घर। ऐं हीअ जेके घर आहिनि जेके इहे सभु अल्लाह जा घर आहिनि, पर हिकिड़े घर खे ख़ासि इज़त ऐं शरफ़ ॾियण लाइ निस्बत कबी आहे अल्लाह ताला ॾांहुं। ॾिसो सालेह अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मौजज़ो ॾिनो उठणी। दुनिया में जेतिरियूं बि उठणियूं आहिनि इहे सभु ॾाचियूं अल्लाह ताला जूं आहिनि, पर जेका सालेह अलैहिस्सलाम खे मौजज़े तौर ते अता कई वई, क़ुरान उनखे चयो नाक़तुल्लाह, अल्लाह जी ॾाची, अल्लाह जी उठणी। नऊज़ बिल्लाह को अल्लाह ताला उन ते सवार कोन थींदो, पर अल्लाह जी ॾांहुं निस्बत जेको आहे उन उठणी खे शरफ़ ऐं इज़त बख़्शल। अहिड़े ई तरीक़े सां सभिनी इंसाननि में जेका रूह आहे उहा अल्लाह ताला जी ख़लक़ियल आहे, पर ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ख़ासि रूह करार ॾिनो त अल्लाह जी रूह आहे। इहो ख़ासि इज़त ऐं शरफ़ जे लाइ। इहो असीं अॼु जे ख़ुतबे जुमा खे इते ई जेको आहे मुनक़ते करियूं था। इहो वाक़ियो इंशाअल्लाह ताला जारी आहे। अॻियां ईसा अलैहिस्सलाम जी बि मुकमल सीरत आहे क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में। तमामु साथियुनि खे गुज़ारिश आहे आइंदा जुमे बि जेको आहे पाबंदी सां कोशिशि करे वक़्त ते अचो त मुकमल जेको आहे इहो वाक़ियो असीं जेको आहे ॿुधी ऐं ॿुधाए सघूं। अल्लाह तबारक ताला खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हांखे क़ुरान ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान खे पंहिंजे लाइ आइडियल ऐं नमूनो बनाइण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उनखे अमल में इख़्तियार करण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाए। अमा अलैना इल्लल बलाग।